हाँ जानी, हाँ मैं पुजी वियो आहियां शिकारपुर बेकरी में। जी जी केकरे त हाँ हाँ हुकुम तुझो सोना मसलो थोड़ी है। हिकिड़ो मिंट होल्ड कजो साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा वालेकुम अस्सलाम साईं साईं। केकरे ॾिजो सुठा जंहिंमें ज़ाइको भलो हुजे। केकरस। हाँ केकरे या बिस्किट वग़ैरह जीअं थींदा आहिनि। अच्छा बिस्किट। जानी होल्ड पर आ जाए। अच्छा ही वठो। ही थोड़ो टेस्ट क्यों। हाँ कयो। जानी कीअं आहे टेस्ट ॿुधाए मूंखे। हालत खाए हे तो टेस्ट वरी जानीअ खां तो पुछे यार। छा साईं दबरो था। साईं असां चऊं था बिस्किट तव्हां था खाओ, टेस्ट ऐं ज़ाइके जी ख़बर बि त तव्हांखे ई हूंदी न। इहो कीअं कहिड़ो जानी आहे जंहिंखां पुछो था छाजी टेस्ट। साईं मुंहिंजी वाइफ आहे हिन सां मुंहिंजी एतिरी मोहबत आहे जेका शइ मां खाईंदो आहियां टेस्ट उनखे ख़बर पवंदी आहे। अच्छा हाणे पुछा कयोसि हाँ पुछो। जानी मां कहिड़ो बिस्किट खाधो। साईं तव्हां पुछा करे ॾिसो कहिड़ो। जानी हिनखे ॿुधाए मां कहिड़ो बिस्किट खाधो आहे। जानी हिन कहिड़ो बिस्किट। जानी त मोजो आहे न। अधी जानी। अधी जानी चवां न। अधी चओ न वरी अधी जानी छाजी आहे। अधी मुंहिंजी भेण मुंहिंजी अम्मा हिन कहिड़ो बिस्किट खाधो। बिस्किट खाधो थी चॉकलेट वारो। मञी यार वाकई ॿुधाए थी त चॉकलेटी बिस्किट। हा जानी हितो घणा अधु किलो हुजनि। साईं अधु किलो हितो पैक कयो हे रखो हिते। हे शइ खारायो वरी। टेस्ट चेक कयूं। हाँ पुछा वरी ओॾो क्यों न। हा जानी हिन जी टेस्ट कीअं आहे। हाँ तुंहिंजो छो वात पड़जी वियो। ॿुधाए हा ॿुधाई त छा चए। जानी कहिड़ो बिस्किट खाधो मां। खोपरे वारो बिस्किट। खोपरे वारो जंहिंमें डूंगी पियल हूंदी आहे। कोकोनट कोकोनट। कोकोनट हा इहो ई आहे। हा इहो ई आहे बिल्कुलु। पोइ तूं कीअं चए थो दिलियूं सचूं उन माण्हू पंहिंजी घरवारी सां एतिरी मोहबत करे जो उनजे माना पसंदि जी खाइण पीअण जी ज़ाइके जी हिक ॿिए खे ख़बर पहुची वञे। अॼोके दौर में घरवारी सां ई सची मोहबत सचो प्यार कामयाबु आहे। बाक़ी त ॿ नंबर प्यार आहे सॼो। असुल मोहबत घरवारी सां करे सवाब आहे। इहा ॻाल्हि आहे यार। हा जानी हे घणा वठां। ठीकु आहे अब अधु किलो हे बि पैक कर। अधु किलो हे बि अदा। ॿियो छा हुजे जानी। मिठाई अदा मिठाई अथई। हा जी अदा मिठाई बि आहे। मिठाई ॾेखारियो महिरबानी। हा जानी हा पापा वापा ई अथसि। जी जी साईं। अचो साईं अचो 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 अचो। हे खारायो साईं। टेस्ट जी ख़बर पए थी न साईं। असल मां सादो मुंहिंजी घरवारी आहे होशियारु। बिल्कुलु। उनखे माना ख़बर पवंदी आहे। हा जानी कीअं लॻी टेस्ट। हा हे वरी दुकानदार सादो आहे। छा चई छा खाधई। चए थो तव्हांखे टेस्ट जी माना खाओ तव्हांजी घरवारी खे कीअं ख़बर पए थी। मां चयो दिलियूं सचूं मुंहिंजी घरवारी सां मोहबत आहे। न न हाणे छा ॿुधाए। जानी मां छा खाधो हिनखे ॿुधाए। बी डबल ओके क्या। हलो अदी हिन छा खाधो। इहे संगर थो खाए। बस बा संगर पापड़ी चई न अलाए। हा जानी ॿियो छा। आवा किलो इहो तोर। अदा किलो संगर बि तो पापड़ी। हे खाराए ॾिसो शइ कीअं आहे। टेस्ट पुछा कयूं न साईं। हा पुछा कयो। हा साईं हिन जी टेस्ट कीअं आई। घणो मिठो आहे। हे न हुजे न। सही आहे सही आहे। ॿियो को छा खाधुमि साईं हिनखे। वाह मां दुकानदार खे छा खाधुमि। इहो रसगुल्लो आहे। रसगुल्लो। वञी रसगुल्लो चई न। खावां मां तो ज़ाइको मुंहिंजी घरवारी खे ख़बर पए थी। वॾी ॻाल्हि आहे यार। हा जानी हा हा सुहिणा हुकुम आहे न तुंहिंजो। मुंहिंजो हिकिड़ो ई त तूं महबूब आहीं। तूं सॼी बेकरी चवंदी मां सॼी बेकरी ख़रीद करे ईंदुमि। अच्छा हे अब हे त खाराए थोरो। साईं हाणे टेस्ट पाण चेक कर न। अॻे दफ़े मां आंदो सामान आंदो तूं चए पई त पारू तो सामान आहे रखियल आहे धप अथसि हिनजे करे तूं टेस्ट पाण करे ॾियो मूंखे ॿुधाए हे कीअं आहे। थोरी ॿी खां ख़बर नथी पवे। सही आहे ओके आहे। हा
तूं छा थो कनि ॾे ॿुधां थो न त तूं हे जेको पोइ खाधो पुछां उहो नालो खणे थी अञा माना तोखे मुंहिंजी मोहबत ते यकीन न आहे यकीन आहे पर टेस्ट जी ज़ाइको जी को तूं अलॻि अलॻि थो करे न अरे, बर्फी खाधी आहे न जानी छा खाधुमि या बर्फी मञी वाकई हरू भरू शक न कर हरू भरू मुंहिंजी मोहबत ते अल्लाह। जानी है घणी हुजे बर्फी हा अधो तो वारो आयो आहे सामान वठी आयो आहे सॼो बर्फी न हुजे पोइ केकरेस त वठांसि न कुझु बि न माना सॼो सामान न वठां हा हल ठीकु आहे मां वरी पैक करायां पियो चङो जो तूं न कई हा 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 साईं हिकिड़ो असुल में मुंहिंजी घरवारी जो भाउ माना मुंहिंजो सालो उहो आयो आहे मुंहिंजे घर क़िस्मत सां महिमान थी अच्छा इहे बर्फी केकरेस केक मावा फलूदा वठी आयो आहे ख़र्च बची पियो न ओचिंदी आयो घरवारी मूंखे ॿुधायो अच्छा इन जे करे हाणे जेको तोखां मां सामान कढायो हा इहो महिरबानी करे वापसि अच्छा हाणे तव्हांजो सालो माना तव्हांजी घरवारीअ जो भाउ हा। तव्हांजे घर आयो आहे हा हीअ जेका शइ तूं हितां मां वटां टेस्ट कई हा। वठी बि उहो ई आयो आहे हा हा? हा हा तुंहिंजी घरवारीअ खे त ख़बर पए पई सैटेलाइट ते त तूं बर्फी खाधी बिस्किट खाधो चॉकलेट या केक रस खाधो या हे जेको आहे पेड़ो खाधो हा मोहबत आहे न घरवारीअ सां मोहबत हे साले जे भागे खे कहिड़ी ख़बर त इहो माल जेको मुंहिंजो ॿेड़ी वो हुते चेक करे मुंहिंजी भेण खे ॿुधाए थो त इहो मां वठी वञा इहो उनखे कीअं थी ख़बर उनखे ख़बर आहे न त मुंहिंजी भेण जी यानी कि मुंहिंजी घरवारी जी कहिड़ी कहिड़ी शइ पसंदि आहे अच्छा हा हाणे इन मां जे करे हेॾी महिनत कराई हे सभु सामान कढायूं हे सभु खाधई बि लुॾे छो तो पींघो थी जा हाणे ॻाल्हि ॿुध हे त असांजो कमु आहे सामान कढणु हे जेको तूं खाधो न उनजा पैसा ॾे पैसा सही छा पैसा मां थोरी टेस्ट तव्हां पाण कराईंदा वियो तव्हांखे यकीन न हो असांजी घरवारी आहे मुंहिंजी मोहबत आहे तॾहिं तूं टेस्ट कराईंदो वञे पियो न हो तोखे ॿुधाईंदी वञे पई न इन जे करे तो खारायो न अल्लाह हा हाणे फोन कर छो जानी पंजीह ॾे फोन कर खैर में फोन कर छोड़े छो हलो जी जानी हाणे पुछा करेसि त छा खाधुमि जानी ॿुधाए मां हाणे छा खाधो ये तो पादर खाधा थी लोगा अरे पैसा हले तो। पैसा न हूंदा त छाजे लाइ ईंदा हुआ हा छाजे लाइ ईंदा हुआ भागो पंहिंजो हिसो खाई वरी हाणे मोटी थो अचई हल हली हे वटि पंहिंजी मोबाइल होॾो मूंसां लेडीस आवाज़ में ॻाल्हाए पियो वरी चई पियो वठी ईंदो त पोइ गॾु खाईंदासीं हाणे वरी वापसि थो अचे हाणे साईंस वटि जमायो ई थी जानी तूं आएसि हा इहो सॼो कुझु तूं पियो ॿुधाएसि बसि हिन जे फरमाइश ते खुदा जी कमाल पे देने लगा